नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे दाड़ोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त हुकूमती कमेटी बराए एक्सेल लोड कंट्रोल जे फ़ैसिले मूजिबि समूरे ट्रक टालर हैवी गाॾीज़ ट्रांसपोर्टर्स खे आगाही थो कजे त पहिरीं जून 2019 खां पंहिंजी गाॾी अंदरि नेशनल हाईवे सेफ्टी ऑर्डिनेंस 2000 जे शेड्यूल 6 मूजिबि मुक़ररु कयल रोड खणी ट्रांसपोर्ट खे M9 ऐं हाईवेज़ ते दाख़िल कनि त ॿी सूरत में शेड्यूल में ॾिनल लोड खां वधीक ओवरलोड करण ते ट्रांसपोर्ट खे M9 ऐं हाईवेज़ ते वाक़िअ वेस्ट एसटीज़ ते ॾंढ हयां वेंदा। गाॾी खे हाईवेज़ ते सफ़र जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इन ॾस में IG मोटरवे AD ख्वाजा, DIG मोटरवे पुलिस साउथ ज़ोन मोहम्मद सलीम जी ख़ासि हिदायतनि ते पूरे पाकिस्तान जीअं सखर सेक्टर में SSP मोटरवे गुलाम सबर भैया जी निगरानी में हालाणी खां कोट सब्ज़ल ताईं मोबाइल एजुकेशन यूनिट सखर ऐं ऑपरेशन स्टाफ हैवी ट्रांसपोर्ट जे ड्राइवरनि खे ख़सूसी ब्रीफिंग ॾेई रहिया हुआ, जंहिं तहत 1 जून 2019 खां गाॾी अंदरि नेशनल हाईवे सेफ्टी ऑर्डिनेंस 2000 जे शेड्यूल मूजिबि हैवी गाॾीज़ ट्रांसपोर्ट ड्राइवर पंहिंजी ट्रांसपोर्ट खे मुक़ररु कयल लोड सां M9 ऐं हाईवेज़ ते दाख़िल कंदा। ॻरी लागत सां शहरशाह जी तहमीर थींदड़ ऐं ओवरलोड सबबि न रुॻो शहरशाह खे नुक़सानु थींदो पर हादसनि जो सबबु पिणु बणिजी सघे थो। मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि समूरी हैवीज़ गाॾीज़ ट्रांसपोर्ट आगाह कयो त हू शहरशाह ऐं पंहिंजे गाॾियुनि खे हिफ़ाज़त खे नज़र में रखंदे 1 जून 2019 खां नेशनल हाईवे ते सेफ्टी ऑर्डिनेंस 2000 खां 6 शेड्यूल में ॾिनल लोड लिमिट खां अॻिते न वधनि। भञकड़ी कंदड़नि ते ॾंढ समेत हाईवेज़ ते सफ़र न करण जी इजाज़त ॾिनी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।